अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवाज़ न्यूज़ सां गॾु आहियां संजा सैयद ऐं आऊं आहियां बिशारत सिमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। सिंध जे ॿिनि तकनि ते चूंड लाइ पोलिंग अमल जारी। मलीर ऐं जाम नवाज़ अली में सूबाई तकनि ते चूंड अमल शुरू। मलीर जे तक PS 88 ते नंढी चूंड लाइ PP उम्मीदवार यूसुफ बलोच ऐं PTI उम्मीदवार जानशेर जुणे जो मैदान ते लथल। जाम नवाज़ अली जे तक PS 43 ते PP उम्मीदवार जाम शबीर ऐं PTI उम्मीदवार मुश्ताक जुणे जो में 9 चोटीअ जो मुक़ाबिलो। जाम नवाज़ अली जे तक 34 ते पोलिंग स्टेशन हसास ऐं 37 इंतिहाई हसास करार। मलीर जे तक ते नंढी चूंड लाइ क़ाइमु 102 पोलिंग स्टेशन्स मां 36 हसास ऐं 33 पोलिंगुनि खे इंतिहाई हसास करार ॾिनो वियो। पोलिंग अमल शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। मुल्क में कोरोना वायरस जा हानिया जारी। कोरोना वायरस 47 ॼणनि जो हयाती विड़काए वियो। फौतुनि जो अंग वधी 12,380 ताईं पहुतो। NCOC मौजूदु गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 958 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग वधी 5,64,824 थी वियो। फॉल केसनि जो अंग वधी 25,383 ताईं पहुतो। सेनेट जे टिकटनि वारे मामले ते PTI में इख़्तिलाफ़नि सबबि कुझु नामज़द उम्मीदवारनि खां टिकटूं वापसि वठण जो इम्कान। वज़ीर आज़म सिंध ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में सेनेट उम्मीदवारनि जी नामज़दगी ते एतिराज़नि खां पोइ सेनेट टिकटनि में तब्दीली जो इशारो ॾेई छॾियो। इमरान ख़ान जो चवणु आहे त पार्टी कारकुननि जी ख़्वाहिश जो एतिराम आहे। सेनेट चूंडनि लाइ पार्टी टिकट मेरिट ते ॾिनी वेंदी। कंहिं बि पैराशूटर खे सेनेटर न बणाईंदासीं। गौसपुर वेझो गड़ी थीगो जे कचे वारे इलाइक़े में गोद बकल तीगाणी में तीगाणी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो फायरिंग गोलियूं लॻण सबबि चनेसर तीगाणी ऐं शमनशहर मारिजी विया। धुरियुनि में चिकताण। कंबर में डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज ज़ाहिद हुसैन मेतलो जो मेन प्राइमरी स्कूल ते छापो। उस्ताद ऐं ॿियो अमलो गैरहाज़िर हुअण ते कावड़ जो इज़हार। शोकाज़ नोटिस जारी। जज जो ड्यूटी न कंदड़ उस्तादनि जी पघार बंदि करण जो हुकुम। ऐं मदे जी वेझे पुलिस जी कार्रवाई। ॾोहारी लबराए उर्फ पहलवान जियो खे गिरफ़्तार करण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार केतिरनि केसनि में घुर्बल आहे। वधीक जांच कई थी वञे।